गड़ियासीन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तक़ औरतुनि जो वाल्ट अकाउंट खोले खेनि सिमूं बिल्कुलु मुफ़्त जारी करण वारो अमल शुरू कयो वियो। गड़ियासीन ऑफिस में टेलीनार कंपनीअ जे अमलदार शिराज ऐं BISP जे नुमाइंदे जुनेद अबड़े सहाफ़ियुनि खे आगाही ॾींदे चयो त मुस्तक़ औरतुनि जी ज़ाती अकाउंट में ऑनलाइन रक़म जी मुंतक़िलीअ सां कटौतीअ जूं शिकायतूं ख़तमु थी वेंदियूं, छाकाणि त रक़म औरतुनि जे ज़ाती अकाउंट में मुंतक़िल थी वेंदी, जंहिं लाइ मुस्तक़ औरतुनि में वाल्ट अकाउंट वारियूं सिमूं बिल्कुलु मुफ़्त जारी कयूं पियूं वञनि।